काज़ी अहमद ॻोठ फोटो खान चांडियो लॻ दरिया खान मरी ज़िलो नौशरो फिरोज रवासी मिसमात ख़ातून दी अल्लाह ॾिनूं चांडियो पंहिंजे मुड़ुस नजीब अली चांडियो सां गॾु तालके प्रेस क्लब काज़ी अहमद पहुची पंहिंजे माइटनि ऐं अॻूणे मुड़ुस जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त पहिरियां ई मुंहिंजी शादी मां मली वल्द अल्लाह रखियो सां थियल हुई जंहिं मूंखे 8 महीना अॻु रूबरू मोज़िज़ गवाहनि जे अॻियां तलाक ॾिनी आहे जंहिंखां पोइ मूं पंहिंजी मर्ज़ी ऐं रज़ा ख़ुशी सां नजीब अली चांडियो वेठल ॻोठ वीर शाह तालको सकंड ज़िले शहीद बेनज़ीर आबाद सां नवाबशाह पहुची शीशन कोट में निकाह कयो आहे जंहिंखां पोइ मुंहिंजो अॻूणो मुड़ुसु मुंहिंजा माइट पीउ भाइर ऐं ॻोठ वारा असांजी जान जा वेरी थी पिया आहिनि ऐं असांखे जान खां मारण जूं मौत मार धमकियूं ॾेई रहिया आहिनि चयो त मूंखे मुंहिंजे मुड़ुस ऐं साहेड़नि खे मुंहिंजे अॻूणे मुड़ुसु पीउ ऐं ॿाहिरनि मां जान जो ख़तरो आहे कंहिं बि वक़्तु हू जानी माली नुक़सानु पहुचाए सघनि था आहिनि वज़ीर आला सिंध IG सिंध पुलिस SSP शहीद बेनज़ीर आबाद ॿियनि वसवारनि खां तहफ़ुज़ ॾियण जी अपील कई आहे।